बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। असां पंहिंजे इन्ही चैनल ते हिकु दफ़ो ॿीहर हिकु नई क्लास सां हाज़िर थियासूं ऐं अॼु असां हिन क्लास में मॉडल वर्ब मां कुड हैव, शुड हैव ऐं वुड हैव जे मुतलिक़ पढ़ंदासीं। मतिलबु त हिन क्लास में पाण इहो डिफाइन कंदासूं त कुड हैव छा हूंदो आहे, वुड हैव छा हूंदो आहे ऐं शुड हैव छा हूंदो आहे। इन्हनि जी डेफिनेशन ऐं इन्हनि जो एग्ज़ाम्पल कहिड़ो आहे, तंहिंखां पोइ इन्हनि जो सही यूज़ कीअं ऐं किथे कयो वञे थो। त ही कंप्लीट क्लास अॼु पंहिंजी मॉडल वर्ब में हिन टिन टॉपिकनि ते हूंदी। इंशाल्लाह इन्हनि टिनी टॉपिकनि खे पाण डिटेल में कवर कंदासूं। लेकिन हिन क्लास खे स्टार्ट करण खां पहिरीं असांजी अवां सां हिकु निढी रिक्वेस्ट हूंदी, जेकॾहिं तव्हां असांजे चैनल खे अञा ताईं नाहे सब्सक्राइब कयो त हिन महिल पंहिंजे इन्ही चैनल खे सब्सक्राइब करो ऐं साथ ही बेल आइकन जे बटन ते क्लिक करियो त जीअं अव्हां खे असांजी नेक्स्ट अचण वारी वीडियो जो नोटिफिकेशन मिली सघे। जेकॾहिं तव्हां असांखे सपोर्ट करणु चाहो था त हिन सूरत में हिन वीडियो खे लाइक करियो ताकि असांजी हौसला अफ़ज़ाई थी सघे। त स्टार्ट कंदा आहियूं पंहिंजी अॼु वारी हिन क्लास खे। सभिनी खां पहिरीं असांजे साम्हूं आहे कुड हैव। तो कुड हैव छा आहे, इन खे सम्झण लाइ असां हिते हिकु डेफिनेशन जो यूज़ कंदासूं। तंहिं डेफिनेशन में इहो बयानु कयल आहे त कुड हैव छा हूंदो आहे। डेफिनेशन कुझु हिन तरह ते आहे, कुड हैव मीन्स दैट समथिंग वाज पॉसिबल इन द पास्ट or you had the ability to do something in the past but that you don't do it। कुड हैव जो मतिलबु इहो आहे त गुज़िरियल वक़्त में कुझु पॉसिबल हुयो या वरी असां गुज़िरियल वक़्त में एतिरी एबिलिटी रखंदा हुआसीं जो कुझु करे सघूं हा, पर उहो असीं कोन कयो। त अहिड़ी ॻाल्हि खे जेकॾहिं तव्हां करणु चाहियो था या वरी लिखणु चाहियो था त उते असीं कुड हैव जी मदद सां उहो ॻाल्हि बयानु करे सघूं था। मतिलबु त गुज़िरियल वक़्त में असां कंहिं कम खे करे सघंदा हुआसीं पर उहो कमु असीं कयो कोन। उहो ॻाल्हि जेकॾहिं असांखे कंहिं शख़्स खे ॿुधाइणी आहे या वरी लिखणी आहे त असां उन ॻाल्हि खे कुड हैव जी मदद सां लिखंदासीं या वरी ॿुधाईंदासीं। इन जा एग्ज़ाम्पल ॾिसंदा आहियूं त इहो कुड हैव जो इस्तेमालु कीअं कबो आहे। दे कुड हैव वन द रेस, उहे रेस खटे सघंदा हुआ बट दे डोंट ट्राई हार्ड इनफ, पर उन्हनि एतिरी महिनत कोन कई। हाणे तव्हांखे इहो मालूम थी वियो हूंदो त कुड हैव छा हूंदो आहे। ॾिसो, कुड हैव में इहो ई ॻाल्हि करूं पिया त असीं गुज़िरियल वक़्त में कुझु कमु करे सघंदा हुआसीं पर उहो कमु कोन कयो। हिते बि ईअं ई आहे, उहे रेस खटे सघंदा हुआ पर उन्हनि एतिरी महिनत कोन कई। ॿियो सेंटेंस आहे, जूली कुड हैव बॉट द बुक बट शी बोर्ड इट फ्रॉम द लाइब्रेरी इंस्टेड। जूली किताब ख़रीद करे सघंदी हुई पर हिन लाइब्रेरी मां किताब कर्ज़ ते खयां। मतिलबु त जूली में उन वक़्तु एतिरी एबिलिटी हुई जो हू किताब ख़रीद करे सघंदी हुई, तंहिं बावजूद बि हुन लाइब्रेरी मां किताब उधार ते या कर्ज़ ते खयां। ऐं टियों एग्ज़ाम्पल तव्हां पाण कजो ऐं सम्झिजो त कुड हैव छा हूंदो आहे। जेकॾहिं ही डेफिनेशन या एग्ज़ाम्पल तव्हांखे ॾिसण में सही नथा अचनि त इन जी असीं PDF जो लिंक हेठि डिस्क्रिप्शन में ॾेई छॾींदासीं, जंहिंखे अव्हां डाउनलोड करे सघो था। ॿिए नंबर ते असांजे साम्हूं आहे कुडंट हैव, मतिलबु कुड नॉट हैव। पहिरीं असीं इहो पढ़ियोसीं त कुड हैव, जंहिंमें इहो सिखियोसीं त गुज़िरियल वक़्त में असीं को कमु करे सघंदा हुआसीं पर उहो कोन कयोसीं। लेकिन कुड नॉट हैव में छा आहे उहो सिखूं था। Could not have means that something was not possible in the past, even if you had wanted to do it. I could not arrive any earlier. There was a terrible traffic jam. आऊं हुते जल्दी कोन पहुची सघां हा, हुते ख़तरनाक ट्रैफिक जो मसलो हुयो। It was possible for me to have arrived any earlier. हुते जल्दी पहुचण मुंहिंजो नामुमकिन हुयो। मतिलबु त गुज़िरियल वक़्त में हिन कंहिं जाइ ते पहुचण पाए चाहियो लेकिन हुते कोन पहुची पाए सघियो, छाकाणि त हुते ट्रैफिक जो मसलो हुयो। असांखे इहो ख़बर पइजी वई त कुड नॉट हैव जो यूज़ कीअं कबो आहे। ॾिसो त कुड नॉट हैव जो असां यूज़ इन लाइ कंदा आहियूं त असीं गुज़िरियल वक़्त में को कमु करणु चाहियोसीं लेकिन उहो कमु कोन करे सघियासीं। त अहिड़ी ॻाल्हि खे कुड नॉट हैव जी मदद सां असीं लिखंदा आहियूं या बयानु कंदा आहियूं, जीअं अव्हां हिन सेंटेंस में ॾिसी चुका आहियो। तंहिंखां पोइ असां वटि ॿियो सेंटेंस आहे, कुड नॉट हैव पास द एग्ज़ाम इवन इफ ही हैड स्टडीड हार्डर। ही इम्तिहान पास न करे सघंदो हो चाहे हिन केतिरी बि बहितरीन पढ़ाई कई हुजे। इट्स रियली डिफिकल्ट एग्ज़ाम। इहो सच आहे त इम्तिहान काफ़ी सख़्त या मुश्किल हुया।
मतलब त हिन पेपर पिया पास करणु चाहिया लेकिन पेपर पास कोन पिया करे सघिया हो, छाकाणि त पेपर जेको हुयो एग्ज़ाम जेके हुया मतलब त पेपर जेको हुयो तमामु मुश्किल हो। तो उम्मीद कंदा आहियूं अव्हांखे कुड नॉट हैव बिल्कुलु डिटेल में समझ अची चुको हूंदो। तो कुड नॉट हैव छा आहे? ॾिसो कुड नॉट हैव जो मतिलबु त असीं गुज़िरियल वक़्त में को कमु करणु चाहियोसीं लेकिन कोन पिया करे सघियासीं, त अहिड़ी ॻाल्हि खे असीं सिर्फ़ु कुड नॉट हैव जी मदद में यूज़ कंदा आहियूं। तंहिंखां पोइ असां वटि आहे शुड हैव। त शुड हैव छा आहे? इन लाइ असांखे हिकु डेफिनेशन ॾिनल आहे। उन खां पोइ ही डेफिनेशन त काफ़ी वॾी आहे लेकिन असां अव्हांखे शॉर्ट वे में सम्झाईंदासीं त शुड हैव छा आहे, अव्हां जो कॉन्सेप्ट क्लियर थी वेंदो। अच्छा, डेफिनेशन जेको आहे सो हिन में जेको सम्झायो वियो आहे उहो कुझु हिन तरीक़े सां आहे। शुड हैव कैन मीन समथिंग दैट वुड हैव बीन अ गुड आइडिया बट दैट यू डिडंट डू इट। इट्स लाइक गिविंग एडवाइस अबाउट द पास्ट व्हेन यू से इट डू समवन एल्स or regret what you did or did not do when you are talking about yourself। हिन डेफिनेशन में असांखे इहो ख़बर पई त शुड हैव छा हूंदो आहे, शुड हैव कंहिंखे चवनि था। ॾिसो, जेकॾहिं असां साधारण लफ़्ज़नि में चऊं त शुड हैव जो मतिलबु आहे गुज़िरियल वक़्त में असां वटि का ॻाल्हि हुई या वरी असां कुझु चवणु चाहियोसीं लेकिन कोन चयोसीं, तंहिंजो पछतावो असांखे हाणे थिए पियो। ॾिसो, असां रोज़मर्रा जी ज़िंदगी में बि अहिड़ियूं ॻाल्हियूं कंदा रहंदा आहियूं। जेकॾहिं आउं अहमद खे इहो सच ॿुधाए छॾां हा त अॼु असांखे हीउ ॾींहुं ॾिसणो न पवे हा। मतिलबु त गुज़िरियल वक़्त में मूं वटि का ॻाल्हि हुई लेकिन उहो ॻाल्हि आउं उन खे कोन ॿुधाए, हाणे इन ॻाल्हि जो मूंखे पछतावो थिए पियो। त अहिड़ी ॻाल्हि खे असीं शुड हैव जी मदद सां इस्तेमालु कंदा आहियूं या शुड हैव जी मदद सां असीं लिखूं था। अच्छा, इन खे ॿियो बि तरीक़ो हूंदो आहे शुड नॉट हैव। ॾिसो, हीअ त शुड हैव हो जंहिंमें असां इहो ॻाल्हि कईसीं त गुज़िरियल वक़्त में असां वटि को ख़्यालु हो या वरी का ॻाल्हि हुई जेका असां कंहिंखे ॿुधाइणी हुई पर कोन ॿुधाईसीं लेकिन उन जो असांखे अञा पछतावो थिए पियो। ॿियो हूंदो आहे शुड नॉट हैव। उन जो मतिलबु छा आहे, उन लाइ असां पहिरीं डेफिनेशन खे पढ़ंदा आहियूं। शुड नॉट हैव मीन्स दैट समथिंग वॉज नॉट अ गुड आइडिया बट यू डिड इट एनीवे। मतिलबु त गुज़िरियल वक़्त में तव्हां वटि का ॻाल्हि या तव्हां वटि को ख़्यालु कोन हुयो पर तव्हां कंहिं बि सूरत में उन खे करणु पाए चाहियो लेकिन उहो कोन थियो, लेकिन अव्हां वटि उहो तसवर ई कोन हुयो। इन जो मिसाल ॾिसंदा आहियूं। मिसालनि में असीं शुड हैव खे डिटेल में डिफाइन कंदा आहियूं। हाणे असांजे साम्हूं हिते एग्ज़ाम्पल ॾिनल आहिनि जंहिंमें पहिरियों एग्ज़ाम्पल असांजो आहे शुड हैव जो ऐं ॿियो एग्ज़ाम्पल असां वटि आहे शुड नॉट हैव जो। चलो ॾिसूं था। आई शुड हैव गॉन टू बेड अर्ली। मूंखे जल्दी सुम्हणु खपे हा। आई डोंट गो टू बेड अर्ली एंड नाउ आई एम टायर्ड। ऐं जल्दी कोन सुतसि ऐं हेमल आउं थकी चुको आहियां। मतिलबु त मूंखे गुज़िरियल वक़्त में जल्दी सुम्हणो हुयो पर आउं कोन सुतसि जंहिं कारण हेमल आउं थकी वियो आहियां। हीउ सेंटेंस असांजो हुयो शुड हैव जो। हाणे असीं ॾिसूं था सेंटेंस शुड नॉट हैव जो। आई शुड नॉट हैव ईट सो मच केक। मूंखे एतिरा केक न खाइण खपनि हा। आई डिड ईट अ लॉट ऑफ केक एंड नाउ आई डोंट फील गुड। पर आउं एतिरा केक खाई वियसि जो हेमल आउं सही फील या सही महसूसु कोन पियो करां। उम्मीद कंदा आहियूं त तव्हांखे इहो ख़बर पइजी चुकी हूंदी त शुड हैव छा हूंदो आहे ऐं इन जो असीं सेंटेंस में कीअं यूज़ कंदा आहियूं। हाणे असांजे साम्हूं ॾिनल आहे वुड हैव ऐं इहो असांजो लास्ट टॉपिक आहे अॼु वारी क्लास जो। वुड हैव खे बि सम्झण लाइ हिकु डेफिनेशन जो यूज़ कंदासूं ऐं इस्तेमालु बि ॾिसंदासीं। सभिनी खां पहिरीं असां वुड हैव जो यूज़ कंदा आहियूं थर्ड कंडीशन में, मतिलबु पार्ट ऑफ द थर्ड कंडीशन। कंहिं बि पार्ट जी टी कंडीशन खे असीं वुड हैव जी मदद सां यूज़ कंदा आहियूं। कीअं यूज़ कंदा आहियूं? मिसाल आहे असां वटि इफ आई हैड इनफ मनी। जेकॾहिं मूं वटि एतिरा पैसा हुजनि हा आई वुड हैव बॉट अ कार। ऐं हिकु कार ख़रीद करियां हा। बट आई डिड नॉट हैव इनफ मनी। पर मूं वटि एतिरा पैसा न हुया सो आई डिड नॉट बाय अ कार। ऐं आउं कार ख़रीद कोन कई। ॾिसो, हिन में वुड हैव में टी कंडीशन यूज़ थिए पई। ॾिसो, मूं वटि पैसा कोन हुया इन लाइ असीं टी कंडीशन करे यूज़ करियूं पिया। जेकॾहिं मूं वटि पैसा हुजनि हा त आउं कार ख़रीद करियां पर मूं वटि पैसा कोन हुया। ॾिसो, हिन में टी कंडीशन यूज़ थिए पई त अहिड़ी कंडीशन खे बि असीं वुड हैव जी मदद सां बयानु कंदा आहियूं। पहिरीं कंडीशन में जेको ॻाल्हि आहे सा ॾेखारींदासीं, ॿी कंडीशन में असीं वुड हैव जो यूज़ करे असां जेको आहे पंहिंजी ॻाल्हि खे लिखंदा या बयानु कंदा आहियूं।
चलो हाणे असां वुड हैव खे वधीक डिटेल में सम्झण लाइ हिकु ॿियो तरीक़ो बि ॾिसूं था, जंहिं तरीक़े में असांखे चयो वियो आहे because would and will can also be used to show if you want to do something or not. We can also use would have to talk about something you want to do but did not. मतलब त गुज़रियल वक़्त में असांखे कुझु करणो हुयो लेकिन असां वटि एतिरो टाइम कोन हुयो, या वरी असांखे का ॿी मसरूफ़ियत थी वई जंहिं सबबु असां उहो कोन कयोसीं। उन्ही ॻाल्हि खे उन्ही कम खे असीं वुड हैव जी मदद सां बि यूज़ कंदा आहियूं। इन जा मिसाल ॾिसंदा आहियूं ऐं मिसालनि जी मदद सां असीं वुड हैव खे डिटेल में सम्झूं था। सभिनी खां पहिरीं असां वटि जेको मिसाल आहे उन में चयो वियो आहे आई वुड हैव गॉन टू द पार्टी बट आई वॉज रियली बिज़ी। मूंखे पार्टी वञणु खपे हा पर आउं बिज़ी हुयसि। हीउ ॾिसो हिकु गुज़रियल वक़्त जो को कमु हुयो जेको हिन खे करणो हो, मतिलबु पार्टी में हिन खे वञिणो हुयो लेकिन हिन मसरूफ़ियत जे करे हुते कोन वञी सघियो। इन खे वज़ाहत करण लाइ हिते हिन चयो आहे आई वॉन्टेड टू गो टू द पार्टी बट आई डिड नॉट बिकॉज आई वॉज बिज़ी। इफ़ आई हैड नॉट बीन सो बिज़ी आई वुड हैव गॉन टू द पार्टी। मतिलबु त मूंखे पार्टी वञिणो हुयो लेकिन आउं कोन वियसि छाकाणि त आउं बिज़ी हुयसि। जेकॾहिं आउं बिज़ी न हुजां त पार्टी लाज़मी वञा हा। त हिन एॾी वॾी ॻाल्हि खे सिर्फ़ु हिन ॿिनि सेंटेंसनि में ॿुधायो वुड हैव जी मदद सां। उमेद कंदा आहियूं तव्हांखे वुड हैव बि समझ अची चुको हूंदो। चलो हिकु ॿियो मिसाल ॾिसूं था। आई वुड हैव कॉल्ड यू बट आई डिड नॉट नो योर नंबर। मूंखे तोॾे कॉल करणी हुई पर तव्हांजे नंबर जी ख़बर कोन हुई। हिन ॻाल्हि जेका सो हक़ीक़त में कहिड़ी ॻाल्हि हुई जंहिं ॻाल्हि खे हिन ॿिनि सेंटेंस में यूज़ कई उहो ॻाल्हि हुई आई वॉन्टेड टू कॉल यू बट आई डिड नॉट नो योर नंबर सो आई डिड नॉट कॉल यू। मतिलबु त मूंखे तव्हां ॾे कॉल करणी हुई पर तव्हांजे नंबर जी ख़बर कोन हुई जंहिं कारण आउं तव्हां ॾे कॉल कोन करे सघियसि। त हिन पंहिंजी इन ॻाल्हि खे हिन सेंटेंस जी मदद सां ॿुधायो। त उमेद कंदा आहियूं अॼु वारी इहो क्लास तव्हांखे पसंदि आई हूंदी ऐं मूंखे इहो वुड हैव शुड हैव ऐं कुड हैव डिटेल में सम्झ अची चुका हूंदा। इन जी PDF डाउनलोड करणु चाहियो था त उन जी लिंक हेठि डिस्क्रिप्शन में असां ॾेई छॾी आहे, जंहिं ते क्लिक करे पंहिंजी इन PDF जी फाइल खे डाउनलोड करे सघो था। इनशाअल्लाह असां हाणे अव्हां जी ख़िदमत में हिकु ॿी क्लास सां मिलंदासूं। तेसीं ताईं असांखे ॾियो इजाज़त। अल्लाह निगहबान। सिंध बारा जियन सिंधी टोपी अज घटवारा जियन इहा सिंध नदी रीता सिक भरी प्रीता रची नची यारो अंत हिकड़ो